पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कश्मीर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मौजूदा हुकूमत सिलेक्टेड है। आवाम नून लीग खां पोइ पीटीआई जी कारकर्दगी ॾिसी चुकी है। मुल्क में महंगाई ऐं गुरबत जो तूफ़ान है, जैसा गरीब आवाम पिसजी रही है। हुकूमत के घर भीड़ो करे साफ़ ऐं शिफ़ाफ़ चूंडियूं करायूं वञनि। उन वधीक चयो त हुकूमत मीडिया ते पाबंदियूं वधाए रही है, जेको सही अमल न आहे। आवाम हाणे मुल्क में नौजवान क़यादत चाहे थी। उनजो वधीक चवणो त जंहिं सूबे मां गैस निकिरे थो, अॻ में उन सूबे जो हक़ आहे। मौजूदा नाइल हुकूमत सूबनि खे पंहिंजा हक़ नथी ॾे। मुल्क जे आवाम सिलेक्टेड हुकूमत खां छुटकारो चाहे थी। उनजो वधीक चवणो त पीडीएम इस्तीफ़ाऊं ॾेई पोइ लॉन्ग मार्च करे। इस्तीफ़ाउनि बिना लॉन्ग मार्च सही न आहे। ज़िले कश्मीर में करमपुर कैडेट कॉलेज ॾिसी दिलि ॾाढी ख़ुशि थी। ज़िले में तरक़ियाती कम थिया आहिनि। तालीम ऐं सिहत ते अञा वधीक कम करण जी ज़रूरत आहे। उन खां अॻ में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी करमपुर लाड़ो ते पहुतो। करमपुर में पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सीएम सिंध सैयद मुरादरी शाह, पीपी सिंध की क़यादत ऐं सूबाई वज़ीरनि समेत वॾे काफ़िले जी सूरत में करमपुर लाड़े ते पहुतो। साबिक़ चेयरमैन ज़िला कश्मीर कंदकोट सरदार मीर महबूब अली खान बिजाणी, सूबाई वज़ीर मीर शबीर अली खान बिजाणी, सरदार दादा मीर ज़याब अली खान बिजाणी, नौजवान अगवान मीर शिराज अली खान बिजाणी, मीर शाहनवाज अली खान बिजाणी समेत बिजाणी बिरादरी के मौजूदीन शहर इलाके के मानून पीपी कानपुरन बिजाणी सरदार के छठी बिरादरन के मुक़दमन ऐं राजबाग के हज़ारे मानून पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो शानदार इस्तक़बाल किया। इस्तक़बालिया कैंप जो माहौल जीअं भुट्टो के नारन से गूंजी पियो। तंहिंखां पोइ पीपी चेयरमैन जो काफ़िलो घोसपुर के ॻोठ दड़ी सुंदराणी रवानो थी वियो। पीपी चेयरमैन दड़ी सुंदराणी पहुची पीपी एमपीए गुलाम आबिद खान सुंदराणी से भाव मरू माजिद खान सुंदराणी की लाडाणे ते ताज़ियत कई। तंहिंखां पोइ कंदकोट में भी पीपी अगवाणन शायरन ऐं पीपी कारकुनन पारां पीपी चेयरमैन के काफ़िले जो शानदार इस्तक़बाल किया वियो। चेयरमैन के काफ़िले की सूरत में कश्मीर पहुची साबिक़ एमएनए सरदार सलीम जान मज़ारी से भेण की वफ़ात ते ताज़ियत कई। तंहिंखां पोइ शाम जो पीपी चेयरमैन काफ़िले की सूरत में करमपुर बिजाणी हाउस पहुची साबिक़ ज़िला चेयरमैन सरदार मीर महबूब अली खान बिजाणी जी माउ सूबाई वज़ीर मीर शबीर अली खान बिजाणी जी चाची की लाडाणे ते ताज़ियत कई। पीपी चेयरमैन के आमद के मौके ते ज़िले कश्मीर पुलिस तरफा सॼे ज़िले में सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख्त किया विया हुआ। सॼे ज़िले के अहम चौकन चौराहन ते पुलिस एहलकार तैनात थियल हुआ। हर वक्त आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।